अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं जो मेज़बान बशीर सजनानी। नाज़रीन, इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जो ऐलान जेको फरवरी में किया है, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी बाज़ाब्ता चूंड मुहिम शुरुआत करे चुकी है। थर में भी उन्हनि जो जलसो हुयो ऐं उनखां पोइ कोयटा में हुननि जो जलसो हुयो। जलसे खां पोइ हाणे वरी शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वरसी ते भी हिकिड़ो वॾो जलसो कोटाइण जो उन्होंने ऐलान किया है। जॾहिं त मां ॿुधाईंदो आहियां त नून लीग उन सां गॾोगॾु GTA MQM जेका इहे इतिहाद JU आहे, इतिहाद भी जेके आहिनि उहे ठही चुका आहिनि। माज़ीअ में भी केतिरा ई अहिड़ा इतिहाद ठहिया पर उहे ख़बर नाहे छो नाकाम थिया। हिन दफ़े GTA जो भी मज़बूत हिकिड़ो इतिहाद आहे, जॾहिं त नून लीग ऐं MQM जो इतिहाद आहे, होॾां JU ऐं MQM जो इतिहाद आहे। पाण में 3-4 जेके आहिनि पार्टियूं, जेके मुख्य पार्टियूं आहिनि पाकिस्तान जूं, उन्हनि में इतिहाद त ठही चुका आहिनि पर हाणे चूंड जेको आहे सो जे हवाले सां केतिरे हद ताईं उहे इतिहाद काराइता साबित थी सघनि था। जॾहिं त नून लीग तो हाणे जो GT आहे ख़बरदार कयो आहे त चूंडुनि खां अॻु में जेके तकबंदियूं कयूं उन्हनि खे उते ख़दशा हुया। जॾहिं त हाणे उहे जेको चूंड जो अमल आहे तकबंदियुनि जो, उहो त मुकमल थी चुको आहे। हुन बावजूद बि हुननि हिकिड़ो चिता ॾिनो आहे त जेकॾहिं तकबंदियूं दुरुस्त न कयूं वयूं त दमादम मस्कलंदर थी सघे थो। पीपल्स पार्टी खां पाण उन सां बि अॼु सवाल कंदासूं, कोशिशि कंदासूं त मेयर कराची सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए, आजिज़ धामरा सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए। उन सां गॾोगॾु पाण कोशिशि कंदासूं त नून लीग ऐं आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, साफ़ियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ जेके चूंडुनि वारो अमल जेको अचण वारो आहे उनखे कीअं पिया ॾिसनि। जेकॾहिं नून लीग ऐं उन सां गॾोगॾु GTA अदालतुनि में वञनि था त छा रंडक पैदा थींदी चूंडुनि में, छा चूंडूं मुलतवी थी सघनि थियूं। इन हवाले सां अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं था सियासी समाजी वण सां गॾु वकीलनि सां बि। उन में नून लीग GTA ऐं जेके ॿिया अॻुवान आहिनि कोशिशि कंदासूं त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी सघे। मेयर मुर्सा वहाब असां सां गॾु आहे। पाण सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं चूंडुनि जी तारीख़ खां पोइ हिन वक़्तु जेके नवां इतिहाद ठहनि पिया उन हवाले सां अचो त मुर्सा वहाब सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। क्या कहेंगे, सिंध में एक नए इतिहाद बनते जा रहे हैं, माजी में भी ऐसे बहुत इतिहाद बने, इस वक्त नून लीग GTA सब इकट्ठे हो गए, क्या कहेंगे सर? वो इकट्ठे हो जाएं लेकिन इंशाल्लाह तीर जीतेगा। और तीर इसलिए जीतेगा बिकॉज तीर ने आवाम की खिदमत की है। जो सिंध की आवाम है उसने देखा था कि चाहे वो 2020 के सैलाब हों, 2022 के सैलाब हों, अगर किसी ने खिदमत की, कोई उनके साथ उनके दुख सुख में खड़ा रहा तो वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की मकामी क़यादत थी, हमारी आला क़यादत थी। हमारे चेयरमैन पीपल्स पार्टी हों, उस वक्त के वज़ीर ख़ारजा हों, वो मैदान में थे, वज़ीर आला हों, मुख्तलिफ़ वज़रा हों, हमारे कारकुनान हों, लोगों के दरमियान रहे। कोविड के दिन थे, पीपल्स पार्टी उनके दरमियान रही। जो सिंध के जितने भी इशूज़ आते हैं वफाक के सामने हो, किसी और इशू के सामने हो, चाहे वो हमारी मरदमशुमारी से रिलेटेड हो, हमारे जो जजीरे हैं उनके हवाले से हों, हमारे जो गैस के मसाइल हैं, उन तमाम चीज़ों के ऊपर अगर कोई उनका मुकदमा लड़ती है तो वो पाकिस्तान पीपल्स पार्टी है। और मैं समझता हूँ यही वो वजह है बुनियादी जिसकी वजह से अरसा दराज से सिंध की आवाम जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी का इंतखाब करी। और आपने देखा कि 2002 से लेकर 2018 तक जितने भी इंतखाबात हुए हैं उसके अंदर तवातुर के साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी की सीटों में इजाफ़ा हुआ। 2018 के इंतखाबात में हमारी 99 सीटें थीं और इंशाअल्लाह हम पुरुम्मीद हैं कि अब के बार इलेक्शन के बाद हमारी इंशाअल्लाह सेंचुरी से ऊपर सीटें होंगी। GT और नून लीग का कहना है कि जो इस वक्त हल्का बंदियाँ हुई हैं उनमें उनके साथ नाजायज़ियाँ हुई हैं और उसी पे हो सकता है वो अदालत में जाएँ। तो अगर अदालत में जाने के बाद समझते हैं कि ये तो डिले हो जाएगा, तो इसका मतलब नून लीग और GT इलेक्शन नहीं चाहती। तो ये समझ आ रही है आपको बात कि इलेक्शन से फ़रार तो वही लोग चाहेंगे जिनका इलेक्शन में कोई हाल नहीं है। हम तो इलेक्शन के लिए तैयार थे, तैयार हैं और इंशाल्लाह तैयार रहेंगे क्योंकि पीपल्स पार्टी अपनी जो खिदमत की सियासत है वो साल साल जारी रखती है। हम वो फसली बटेरे नहीं हैं जो इलेक्शन के टाइम पर आवाम के सामने आते हैं फिर गायब हो जाते हैं। अगर GT आवाम के दरमियान रही होती, नून लीग आवाम के दरमियान रही होती तो मेरे ख्याल में हालात मुख्तलिफ होते। नून लीग के तो अपने कारकुनान जो अपने उनके MPs MNAs माजी में थे वो अब शेर को छोड़ के तीर की तरफ आ गए हैं, जो शो करता है कि इवन वो भी इत्मीनान का इजहार करते हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी की परफॉर्मेंस से। तो इंशाअल्लाह हम तैयार हैं और ये जितनी भी साजिशें कर लें, जितनी चीज़ें कर लें, सबका सामना पाकिस्तान पीपल्स पार्टी करेगी और जीत इंशाअल्लाह तीर की होगी। बशीर मेमन जो है वो ये कौन साहब है? बशीर मेमन जो FIA में होते थे अब वो नून लीग के बन गए, सिंध के सदर भी उन्हें बनाया गया। वो कह रहे हैं कि बहुत ही जल्द आने वाले इंतखाबात में पता चलेगा कि पीपल्स पार्टी का क्लीन स्वीप हम ही करेंगे। क्या कहें, और वो तो CM भी अपना बनाने देते हैं। ये कौन साहब हैं? ये
बशीर मेमन जो पहले एफआईए में थे अब नून लीग सिंध के सदर। अच्छा, ये एफआईए में थे। ओके ओके ओके। नून लीग के ज़माने में जब जेआईटी वगैरह भी बनी थी, तो बस समझ आ रहा है कि जेआईटी क्यों बनी थी और किसने क्या किया था। देखें, मुझे तो हैरत होती है कि वो लोग जो कि माजी में ख़ुद हुकूमतों के आलाए कार रहे हैं ना, वो आज के अफसरान को इस तरह की बातें करते हैं। मैं समझता हूँ बशीर मेमन साहब वक्त साबित करेगा कि आप वज़ीर आला बनाते हैं या सिफर बनाते हैं। ये वक्त साबित करेगा। हम आवाम के दरमियान थे, आवाम के दरमियान हैं, आवाम के दरमियान इंशाअल्लाह रहेंगे। नून लीग का हाल ये है कि उनको अपना सदर बनाने के लिए बाहर से बंदा लाना पड़ा। अब आप मुझे सोचें कि जिस सियासी जमात ने अपने कारकुनान के साथ, अपने अहदेदारों के साथ, जिन्होंने इमरान खान के बुरे वक्त में नवाज़ शरीफ का साथ नहीं छोड़ा, जिसने पनामा जेआईटी के बाद नवाज़ शरीफ का साथ नहीं छोड़ा, उनको हटा के एक अफसर को अपॉइंट कर दिया। वो क्या जमहूरियत की बात करेगी, वो क्या आवाम की बात करेगी, क्या लोगों के दुखों का मदावा करेगी। देखिए, पीपल्स पार्टी ने चूँकि आवाम की खिदमत की है, इसलिए पीपल्स पार्टी आज इलेक्शन के हर वक्त तैयार रहती है। हम इलेक्शन के लिए तैयार हैं। अभी इलेक्शन का शेड्यूल अनाउंस होगा, हमारे एप्लीकेशन जमा है, इसके ऊपर हम अपनी शॉर्ट लिस्ट भी कर चुके हैं। हमारी क़यादत उसको इंटरव्यू कर रही है। इंशाल्लाह हम अपनी हमेशा की तरह आज भी तैयार हैं। पीपल्स पार्टी के ख़िलाफ़ हमेशा इत्तेहाद बनते रहे हैं। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के ज़माने में कौमी इत्तेहाद बना 9 सितारे, बीबी के ज़माने में IGI बनी, उसके बाद फिर आगे जब भी इलेक्शन होते हैं इत्तेहाद बनते हैं, और हम इन इत्तेहादों का मुकाबला करते हुए इलेक्शन जीतते हुए आ रहे हैं अवामी खिदमत की और उनके वोट की बेस के ऊपर। इंशाल्लाह 2024 के इलेक्शन में भी आवाम की वोट की बुनियाद पे हम जीतेंगे, वफाक में भी अक्सरियत लेंगे और बावल भुट्टो ज़रदारी आइंदा आने वाले 2024 के इलेक्शन के नतीजे में इस मुल्क के वज़ीर आज़म होंगे। इस वक्त भी बताया जा रहा है कि जो मुस्लिम लीग नून के सिंध के सदर बने, एक ब्यूरोक्रेट से माजी में ज़ाहिर रहे, तो इस वक्त उनके लिए आजिज़ हमरान ने भी कहा कि वो अफसरान को धमकियाँ दी जा रही हैं। क्या समझते हो कि वो टफ टाइम पीपल्स पार्टी को देना चाहते हैं या धमकियों से कोई वोट लेना चाहते हैं? देखिए, वो जो धमकियाँ दे रहे हैं वो अपना काम कर रहे हैं, क्योंकि उनको सदर बनाया इसीलिए। मुस्लिम लीग नून में क्या बुनियादी तौर पर सियासी वर्कर नहीं थे, क्या सियासी अहदेदार नहीं थे जिन्होंने जद्दोजहद की? उनमें से किसी को भी नहीं बनाया। बशीर मेमन साहब को बनाने का मकसद ही यही था कि उनसे ये काम लेना था, तो वो अपना काम कर रहे हैं। जिस बुनियाद पर उनको अहदा मिला है सिंध का, वो अपना वही काम कर रहे हैं, अपने एजेंडे पे, अपने असाइनमेंट पे। उसमें उनको हम क्या कहें, वो तो अपना असाइनमेंट पूरा कर रहे हैं। शयूं मौलाना फजल रहमान जिते उनजी सपोर्ट बेस है ॿिनि प्रोविंसिस में, बलूचिस्तान ऐं KP, उते सूरत हाल रियल अंदाज़ में ख़राबु आहे। हू चए थो त हिते कंपेन कीअं थींदी, पर उनजे बावजूद बि हू थो चए त मां इहो नथो चवां त इलेक्शन डिले कयो। माज़ीअ में जेके इलेक्शन्स थियूं हुन उन्हनि वक़्तु वरी सिक्योरिटी सूरत हाल केॾी भली, बेनज़ीर भुट्टो जी जेका शहादत जेकी आहे उनखां पोइ बि त इलेक्शन थी न। हेॾो ख़तरनाक क़िस्म जी जो धमाको थियो हिते, बेनज़ीर भटी वई कारसाज़ में, तव्हांखे ख़बर आहे। उनखां पोइ बेनज़ीर शहीद थी वई, वरी बि इलेक्शन थी। त इलेक्शन रोकण जो मामिलो कोन्हे। हर पार्टी जेकी आहे उहा कोशिशि कंदी त उनखे जेके एतिराज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते जेको आहे पुटअप करे, ऐं जेको डिलिमिटेशन वारो मसइलो आहे उन में कॾहिं बि 100% पार्टियूं सेटिस्फाइड न हूंदियूं आहिनि, ऐं उनजे लाइ बि प्रॉपर फोरम आहे। पीपल्स पार्टी उन्हनि फोरम्स में वेंदी, रड़ियूं बि कंदी ऐं इलेक्शन में बि वेंदी। ऐं इहो को शर्त न आहे त जेसिताईं डिलिमिटेशन जो मामिलो जेको आहे हल नथो थिए तेसिताईं को इलेक्शन नथी थी सघे। इलेक्शन थींदी ऐं डिलिमिटेशन वारनि मामलनि ते जेके आहिनि हियरिंग्स ऐं जेके ट्रिब्यूनल्स हूंदा, जेके फोरम्स हूंदा, उन्हनि ते केसेस बि हलंदा, अलाला खेसला इलेक्शन थींदी। हाणे त फंड्स बि अची विया, हाणे त फंड्स बि रिलीज़ थी विया, हाणे त कोई शक शुबो कोन्हे इलेक्शन थींदी, यकीनन थींदी। अच्छा, इतिहाद जेके तव्हां ॾिसो पिया त ठहनि पिया, MKM नून लीग, MPM नून लीग, वरी GDA इतिहाद जेके ठहनि पिया, वाकई किथे पीपल्स पार्टी जो घेरो तंग न पियो थिए? मां नथो सम्झां, मूंखे अञा ताईं को बि अहिड़ो इंडिकेटर नथो नज़र अचे त सिंध जे अंदरि को IGI टाइप इतिहाद ठहे त सफ़ा 1 to 1 सीटुनि ते हुजे। इहो मामिलो तॾहिं थींदो आहे जॾहिं मुल्क जा जेके आहिनि ताक़तवर इदारा कंहिं पार्टी जे पोयां हथ धोई पवंदा आहिनि। ऐं तव्हांखे यादि आहे त IGI जे दौर वारो केस जेको आहे उहो अदालतुनि में एस्टेब्लिश्ड हो, त पैसा ॾिना, उनखां पोइ उहो हिकिड़ो सॼो सिस्टम ठाराईंदो आहे। पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजे तौर ते इहो कमु न करे सघंदियूं, इन्हनि खां कमु कराइबो आहे। हिन वक़्त ताईं मूंखे को अहिड़ो इंडिकेटर नज़र नथो अचे त को सिंध जे अंदरि जेको आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु को IGI टाइप को इतिहाद जुड़े पियो। MQM जेकी आहे तव्हांखे यादि आहे त ऐलान करे चुकी आहे त भई जेके असांजूं ट्रेडिशनल सीटूं आहिनि उहे असां वटि रहंदियूं। अहिड़े नमूने सां GDA जेकी आहे उहा चए थी जेके असां वटि सीटूं असां वटि रहंदियूं।
त बाक़ी छा बचो? तव्हां ॿिन्ही बयाननि मां तव्हां ॾिसो त इन करे इतिहाद थींदो। पीपल्स पार्टी के ख़िलाफ़ इतिहाद थियण बि घुरिजे। पॉलिटिकल ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी पंहिंजनि इतिहादनि सां गॾिजी ॿियनि सूबनि में मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि पार्टियुनि जे ख़िलाफ़ इलेक्शन विढ़ंदी। इट्स पार्ट ऑफ इलेक्शन प्रोसेस, इज नथिंग न्यू। असल में ये खुद मुतमईन नहीं है। आपने सुना होगा मियाँ साहब के आने के बाद एक इन्होंने शायद मैं तो कहूँगा बयानिया बना लिया था, साड़ी गाल हो गई है। तो वो पता नहीं किन से बात की है। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम में जा रही है, पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम से बात कर रही है। ये इनकी जिनसे बात हुई है शायद उन्होंने इनको अभी तक कोई अच्छा रिस्पांस नहीं दिया, जिसकी वजह से ये परेशान है और फरार के रास्ते चाहते हैं। हमारी पाकिस्तान पीपल्स पार्टी का असूली मौक़िफ़ है, आए इलेक्शन लड़ते हैं, आवाम के पास जाते हैं, आवाम जो फैसला करेंगे वो हमें कबूल होगा। तो फरार का रास्ता ये शायद चाह रहे हैं। ये जो नून लीग के सिंध के सदर आए हैं इस्टेब्लिशमेंट से, मेरा ख्याल है कि पूरी की पूरी नून लीग ही इस्टेब्लिशमेंट से आई है। और पीपल्स पार्टी रोज़ अव्वल से ही इनकी साजिशों का, इनकी करामात का, इनकी ज़्यादतियों का शिकार रही और हमेशा हमने मर्दाना वार मुकाबला करके इन लोगों को शिकस्त दी है। उन्होंने वटि कैंडिडेट कोन्हनि, हर एक पार्टी वटि त हू अलॻि कैंडिडेट बीहारे असांजो मुक़ाबिलो कनि। चवनि था पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे, पर इतिहाद खां सवाइ इलेक्शन में मुक़ाबिलो नथा करे सघनि। जेका हिकु रिवायती सियासत में रही आहे ॻाल्हि, त असांजा मुक़ाबिला हमेशह असांजे सियासी मुख़ालिफ़नि गॾिजी कया आहिनि, त हींअर बि गॾिजी कनि, पर इलेक्शन में त वञनि। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं हू सम्झनि था त डिलिमिटेशन में पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थियो आहे त असांजूं 4 सीटूं ख़तमु थियूं। नुक़सानु त पीपल्स पार्टी खे थियो आहे न। सांगड़ जी क़ौमी असेंबली, ठठे जी सूबाई असेंबली, खैरपुर जी सूबाई असेंबली ऐं सांगड़ जूं 2 सीटूं न, हिकिड़ी क़ौमी, हिकिड़ी प्राउंशल, हिकिड़ी ठठो, हिकिड़ी खैरपुर सूबे देरे वारी, केटी बंदर वारी असांजी ठठे जी वई, ऐं नेशनल असेंबली संजोरे वारी असांजी सांगड़ तक वारी, ऐं PS संजोरे वारी। बज़ार त असां चऊं न त तव्हांजी मिली भगत सां ईअं थियो आहे, पर असां इदारनि ते शक कोन था कयूं। पंहिंजे हिन सियासी नुक़सान जे बावजूदि इलेक्शन में वञण जी फुल तयारी आहे। असां कराची जे अंदरि उहे साॻियूं सीटियूं इंशाअल्लाह वापसि वठंदासूं, माण्हुनि जे अवाम जे ताउन सां वठंदासूं। त हीअ जेके रामभाट आहिनि, त जेकॾहिं इलेक्शन कमीशन ग़लति कयो आहे त तव्हां कोर्ट में वञो। जेकॾहिं कोर्ट में नथा वञो, दमादम मस कलंदर था कयो, त पीपल्स पार्टी दमादम मस कलंदर खे वेलकम थी चए। असीं बि दमादम मस कलंदर कंदासीं इलेक्शन में। तव्हां दमादम मस कलंदर कंदव इलेक्शन खां भॼण लाइ, असां तव्हांखे गिले गिले चवंदासीं त फार्म भरायो, इलेक्शन में मुक़ाबिला कयो। बशीर मेमण साहब ॿुधाए त जेका रिकवरी जी ॻाल्हि थो करे असांजी लीडरशिप जा नाला खणी, त उन केस जो छा थियो, उन में सज़ाऊं किथे आहिनि। ऐं उन टाइम बशीर मेमण साहब इस्तीफ़ा छो न ॾिनी? हींअर बि इस्तीफ़ा ॾिनई न, 4 ॾींहं अॻे पोस्टिंग तां। उन टाइम इस्तीफ़ा ॾिया त मुंहिंजी ॻाल्हि नथी ॿुधी वञे, ऐं इस्तीफ़ा थो ॾियां, सिंध जो हीरो थी अचे। उन टाइम तव्हां ख़ामोशी इख़्तियार कयूं ऐं हाणे तव्हां इल्ज़ाम था लॻायो। त बशीर मेमण साहब त पाण थो चए न त मूंखे, मतिलबु इहा ॻाल्हि आलम आशिकबार हुई त मूंखे बाथरूमनि में बंदि कयो वियो। छाजे लाइ? प्रेशर रखण जे लाइ। त इहा ई त प्रेशर असांजी लीडरशिप ते हुया रेफरेंसिस जा। राणी साहब सुप्रीम कोर्ट त इहो वर्डिक ॾेई चुकी आहे। जेकॾहिं उन्हनि खे चयो अथनि त भई टाइम फ्रेम में तव्हांखे इलेक्शन कराइणा आहे 90 डेज़ में। इवन अदरवाइज़ पंजाब KPK जी हुकूमत उन ते बि आहे त भई वायलेशन ऑफ लॉ जे तहत वेठा आहिनि। अगरि सिंध में इहा साॻी सूरत हाल थींदी त इहो वायलेशन ऑफ लॉ थींदो। 90 डेज़ में इलेक्शन थियणु खपनि, क़ानूनी तक़ाज़ा इहा आहिनि। उन 90 डेज़ में बि मालाफाइड इहा हुई त हिकु ॾींहुं पहिरें असेंबली टोड़ी, उन टोड़ना त 60 डेज़ में थिया इलेक्शन। हाणे ॾिसो था जहिड़े तरीक़े सां इलेक्शनूं थियनि पियूं, इतिहाद थियनि पिया, माण्हू छो इन खां स्केप करणु चाहिनि था पिया, जमहूरियत खां भॼण खां। या घणा हल्का हूंदा, हल्का वधि 2 आहिनि या 4 आहिनि, उनखे वधीक त को हल्को बि कोन्हे को उन में थी सघे थो इलेक्शन तव्हां पोस्टपोन करायो। 2-3 हल्कनि बल्कि पूरी सिंध त डिप्राइव न कयो न डेमोक्रेटिक प्रोसेस खां या पंहिंजे लीगल राइट खां या वोटर जे राइट खां। पॉलिटिकली उनखे डिप्राइवेशन न हुजणु खपे। इन जे पोयों कुझु ॿियो एजेंडा आहे, थी सघे थो त इनखे इन जेका केयरटेकर हुकूमत खे तक़वियत ॾियणी
ॾींहं ॾींहं वधीक हलायो वञे। लॻे थो त पार्टियूं सम्झनि थियूं त असांजी आवाम जेका मक़बूलियत आहे उहा ख़तमु थी वई आहे, उनखे कीअं कहिड़े तरीक़े सां बहाल थिए। मुंहिंजे ख़्याल में इहा जेका मक़बूलियत आहे या सभु कुझु जेको इहे बहाली जी तरफ़ वेंदा, अञा वर्स टू वर्स हेठि हलियो वेंदो। आवाम खे ख़बर आहे त इलेक्शन थियणु खपे, कानून सभु अॼुकल्ह अवेयरनेस आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, सभु कुझु माण्हू सम्झनि था पिया त इहो छो पिया करनि। इहो मालाफाइडी आहे। डीलिमिटेशन जी जेको प्रोसेस हुयो उहो कंप्लीट थी वियो। इलेक्शन कमीशन हिकिड़ो अथॉरिटी हुई, रेमेडी हुई, उन वटि वञिणो हुयो, उहा बि प्रोसेस ख़तमु थी वियो। हाणे कहिड़ी यादि अची वई जॾहिं शेड्यूल अची वियो आहे। इलेक्शन थियणु खपनि, आवाम जी त इहा राय आहे, आवाम चाहे बि थी। ऐं लेजिटिमेट इलेक्शन थियणु, फेयर इलेक्शन थियणु खपनि ऐं सभिनी खे इक्वल राइट जो कॉन्स्टिट्यूशन में आहे बाबा, उनखे ॾिनो वञे बराबरी जे तरीक़े सां। हिकु इहे न इलेक्शन थियनि। अॼुकल्ह त इलेक्शन जो हाल जेको आहे ॾिसण जहिड़ो आहे, छा थो थिए छा नथो थिए। मुल्क जो आवाम डिप्राइव आहे, माण्हू जेके सुजाग आहिनि उहे सुता पिया आहिनि, उनखे कॾहिं उथंदा आहिनि क़ौम जे लाइ कमु कंदा। मूंखे नथो लॻे इहो। बहुत शुक्रिया। सबसे पहली बात तो ये है कि इनको इस वक्त कैसे याद आया कि हमें हल्का बंदियों पे अदालत जाना चाहिए, जबकि हल्का बंदियों के हवाले से पिछले 1 साल से इलेक्शन कमीशन काम कर रहा है और वो बार बार आवेज़ा करता है कि हमने ये हल्का बंदियाँ कर ली। तो ये किसी तरीके से खौफज़दा है इलेक्शन से और इलेक्शन से भागने के तरीके ढूंढ रहे हैं। हमारी कोशिश ये है और हमारी निगरान सेटअप से भी ये गुजारिश है कि इलेक्शन कमीशन ने जो 8 फरवरी की तारीख दी है, इलेक्शन 8 फरवरी को होना चाहिए। जो आयन कहता है, जो कानून कहता है वो होना चाहिए, इलेक्शन से भागना नहीं चाहिए। और दूसरी बात ये है कि नून लीग हो गई या MQM हो गई या GTA, जितनी भी जमातें हैं, इनसे पहले आदमी ये पूछे कि आपने सिंध को डिलीवर क्या किया है, सिंध के लिए क्या काम किया है, सिवाय सिंध को नुकसान देने के आपने सिंध को कोई फ़ायदा दिया है। अब बड़ी मुश्किल से अल्लाह अल्लाह करके इलेक्शन होने जा रहे और ये उसको डिले करने जा रहे हैं, उससे नुकसान हो रहा है, फ़ायदा नहीं हो रहा है। नेगरा सेटअप के पास इख्तियारात नहीं होते हैं, ना वो काम कर सकते हैं। हमें अभी तक फ़ंड नहीं मिल रहे टाउनों में, जब हुकूमतें आएगी तो फंड मिलेंगे, कुछ डिलीवर करेंगे। तो इनसे गुजारिश ये है कि हल्का बंदियों को चैलेंज अगर करना था तो पहले कर चुके होते। ये सब बहाने हैं और ये PTI की मकबूलियत से खौफज़दा है। इस वक्त भी पूरे पाकिस्तान में 70-75% PTI की मकबूलियत है और बाकी पार्टियों की मकबूलियत टोटल 20-25% है। उससे खौफज़दा हो कि ये इलेक्शन से भाग रहे, लेकिन ये कब तक भागेंगे, कहाँ तक भागेंगे? हम इनका पीछा करेंगे, अवाम इनका पीछा करेगी। जब भी इलेक्शन होंगे इंशाल्लाह PTI इक़्तिदार में आएगी, पूरे मुल्क में PTI। माजी में भी ऐसे इत्तेहाद बहुत बने थे, आपने देखा होगा कि साइकिल का इत्तेहाद और दूसरे इत्तेहाद, ये इत्तेहाद समझते हैं कि कायम हो सकेगा? सर बात यह है कि ये इस तरह के इत्तेहाद जब बनते हैं ये मुफादात के लिए बनते हैं। आपने पिछली हुकूमत में देखा 18 महीने एक हुकूमत थी और 12 पार्टियों की मिक्स हुकूमत थी। वो मुफादात के लिए थे, उनके मुफादात ये थे कि उन्होंने अपने केस ख़त्म कर दिए और महंगाई का रोना रो रहे थे PTI की हुकूमत में। लेकिन जब PTI से हुकूमत गई और इनकी हुकूमत आई तो महंगाई 300 गुना बढ़ी। हम सम्झा थो त जेको माण्हुनि जो जेको प्रेशर आहे आवाम जो, ये इलेक्शन था थींदा, इन जे करे त सुप्रीम कोर्ट जो जेको हींअर चीफ जस्टिस आहे हू थोरो हिन ते हुनजो जेको आहे हुन ते, ऐं ॿियो जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे हू बि जेको चाहे थो त इलेक्शन थियनि। कुझु धुरियूं अहिड़ियूं आहिनि जेके हू चाहिनि था त इलेक्शन न थियनि, त मूंखे लॻे थो त इलेक्शन था थींदा। ॿियो मसइलो जेको आहे इहे इत्तेहाद ठहनि पिया, त तव्हां ॾिसो हिन में हिकु शइ ग़ाइबु आहे, उहा पीपुल्स एजेंडा, हू ग़ाइबु आहे। ॿी ॻाल्हि आहे त असां सिंध जे हुन था ॻाल्हायूं त सिंध जो जेको इशू आहे हुन ते को माण्हू जेको आहे ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे, को क्लियर पॉइंट ऑफ व्यू न आहे। हिते सिंध त जीअं जेको कुझु थिए पियो सिंध सां, ऐं सिंध जा जीअं हिन जी हिते जी ज़ुबान, हिते जो कल्चर, हिते जा इंडिजिनस माण्हू जेका आहिनि हुननि जी जेको डेमोग्राफी चेंज करण जो मसइलो आहे, सभ खां वॾो मसइलो आहे, शनाख़्त जो मसइलो आहे। हिन ते को पार्टी अहिड़ी कोन्हे जेके हिन ते हुनजो जेको क्लियर पॉइंट ऑफ व्यू हुजे। हीअ जेका अलायंस ठहनि पिया हीअ सभु बुनियादी तौर ते एंटी पीपुल आहिनि। बदकिस्मती सिंध जी इहा आहे त सिंध जो जेको जेन्युइन जेकी लीडरशिप आहे हू मौजूदु ई कोन्हे। हीअ असांजे लाइ वॾो वेल आहे। बाक़ी सूबनि में अहिड़ी सूरत हाल न आहे। हिते जेके हुकूमत में पार्टी हुई 15 साल, हुन कुझु कोन कयो आहे, हुन जे ख़िलाफ़ु जेको अलायंस ठहे पियो हू हुन खां बि ख़राबु आहे। त असांजे लाइ त सिंध जे माण्हुनि जे लाइ त को चॉइस ई आहे कोन। हिन जे करे त हिननि जे एजेंडा ते सिंध जा मसइला ऐं आम जेका माण्हू आहिनि, पोरियत आहे, हारी आहे, हुन जे लाइ कुझु कोन्हे। सारे जितने लोग हैं, जितने अलायंसेस हैं, पीपल्स पार्टी हो और JDA हो, जमात इस्लामी हो, इनके एजेंडे में अवाम का कोई मसला है ही नहीं। मजदूरों के लिए कोई बात नहीं है, इनके लिए किसानों के लिए कोई बात नहीं है, इनके एजेंडे में और गरीबों, मस्कीनों, कुचले हुए तबकात के लिए कोई बात नहीं। ये इससे पहले भी इत्तेहाद बने, वो इन्हीं जागीरदारों, वडेरों, ज़िम्मेदारों, सरमायादारों के इत्तेहाद थे
और ये सिर्फ लोगों को बेवकूफ़ बनाने के लिए ये एक ही थैली की चट्टे बट्टे हैं, आपस में लड़ते हैं, रिश्तेदारियां भी करते हैं, इकट्ठे बैठती भी हैं, इकट्ठे दावतें उड़ाते हैं, इकट्ठे जाम उछालते हैं, लेकिन जब अवाम की बात आती है, अवाम की मसला आता है तो उसके खिलाफ ये सारे इकट्ठे होते हैं। ये खाली ड्रामेबाजी है, हम ऐसे इत्तेहादों को कबूल नहीं करते। डिलिमिटेशन तो हो गई, हर चीज़ हो गई, अब जीडीए और नून लीग का कहना है कि डिलिमिटेशन अभी दोबारा होनी चाहिए वरना दमादम मस्कल अंदर होगा। क्या समझते हैं, इंतखाबात पीछे करवाने की कोई ये मसला यही है कि किसी तरीके से लोगों को, अवामी लोगों की हुकूमत ना आने दी जाए, लोगों को ना आने दिया जाए, वही जागीरदार वही सरमादार छाए रहें, और उसके लिए तोड़ जोड़ सारी ड्रामेबाजी हैं। ये सारे, मैंने जैसे पहले कहा, ये इसमें शरीक हैं। ये बिल्कुल एक प्लान तरीके से इस काम को आगे बढ़ाया जा रहा है ताकि लोगों को तसव्वुर दिया जाए, देखें जी हमारे इख्तलाफ हैं, हम ये हैं वो हैं। आपने देखा होगा जब ये हुकूमतें बनती हैं तो सारे लोग जो आपस में लड़ रहे होते हैं उसमें शामिल होते हैं, फिर उन हुकूमतों में शरीक होते हैं। पीपल्स पार्टी एमकेएम क्या शरीक नहीं रहे? वो हर ज़माने में रहे हैं। क्या नून लीग और एमकेएम शरीक नहीं रहे हैं? तो जब ये सारे लोग जो हैं, और जीडीए के लोग, क्या उन्होंने मिनिस्ट्रियाँ नहीं ली गवर्नमेंट? तो ये सारे भाई ये बातें जो है असल में यही हैं। आप बात करें अवाम की, आप बात करें लोगों की। असम्बलियों में सारे जागीरदार वडेरे बैठे हुए हैं। अब आम तौर पे बात ये की जाती है कि जी असली खालिस जमहूरियत आ जाएगी तो मसाइल हल हो जाएंगे। तो भाई कौन सी जमहूरियत? ये सरमायादारों की वो तो आई हुई है, वो तो बैठे हुए हैं। ये जागीरदारों की वो बैठे हुए हैं, क्या कर रहे हैं? वो कभी भी अवाम की बात नहीं करेंगे। असल और हकीकी जमहूरियत वही है जिसमें मजदूर नुमाइंदे हों, जिसमें किसान नुमाइंदे हों, जिसके तलबा नुमाइंदे हों, जिसमें मुख्तलिफ कौमियतों की, मजलूम कौमियतों के लोग शामिल हों। जब ऐसी असम्बली बनेगी, ऐसे लोग आएंगे तो फिर हम कहेंगे कि असली और खालिस जमहूरियत है। उसमें लोगों को मसाइल भी हल होंगे, क्योंकि वो तो खुद उस मसाइल से जूझ रहे होते हैं, वो खुद उन मसाइल से नबुर्दज़मा होते हैं, तो फिर हल करने की भी कोशिश करेंगे। ऐसे कानून, ये तो सारे कानून बैठ के अपने मुफाद के लिए बनाया। आप जागीरदार से तोक्को रखते हैं क्योंकि हारी के मुफाद का कानून बनाएगा कि सरमायादार से तोक्को रखते हैं कि मजदूर का बनाएगा? ये नहीं बनाएंगे भाई, ये नहीं बनाएंगे। जब तक आप लोगों को शरीक नहीं करेंगे, अवाम आगे नहीं आएगी, मजदूर असम्बलियों में नहीं पहुँचेंगे, किसान असम्बलियों में नहीं पहुँचेंगे। मसाल असल में ये जो नई सूरत हाल है वो भी अजीब है। वो जो साॻी चीज़ूं जो ईअं इत्तेहाद पीपल्स पार्टी सां एमकेएम जो इत्तेहाद हो, छा एमकेएम छा करे हेॾां जे ख़ुदि मुहाजिर लाइ करे एमकेएम छा कयईं? असल में जेको आहे से हिते जे सिंधी माण्हुनि जा जो ख़दशा ई आहे, असल माण्हू अवाम जी ॻाल्हि केर बि नथो करे। अवाम जेको अञा उते बीठी आहे, इन लाइ करे जेको आहे से माण्हू पाण परेशानी आहे। जीअं तव्हां जेको दोस्त ॿुधाए की भई नए सिरे से वरी हल्का बंदियूं थियणु खपे, ही सभु जेको आहे हिकिड़ी ड्रामाबाज़ी आहे। सिंध जा माण्हू जेको आहे परेशानी आहे। सिंध जो असुलु इशू आहे हीअ जेको सैलाब आयो, सैलाब में अञा बि माण्हू जो काफ़ी माण्हू पंहिंजा सिंधी माण्हू बेघर ई आहिनि। पीपल्स पार्टी 15 साल रही आहे, असांजी पंहिंजी पार्टी, असीं चऊं था सिंधी माण्हुनि जी पार्टी आहे, लेकिन अञा तक पीपल्स पार्टी मां बि माण्हू के लाइ ख़दशा ईअं खोड़ सारा। हाणे सवाल इहा हिते असांजा पंहिंजा क़ौम परस्त जेको ईअं हू बि पाण में मुतफ़िक़ नहीं है। तो इन तरह से जेको आहे सिंध जो माण्हू इलाही परेशान आहे कि भई सिंध जो छा थींदो। हेर जेको निगरान हुकूमत आहे हू बि जेको आहे ख़बर पई कि भई हू बि जेको ज़मीनूं जेको आहे सो 1000 एकड़ जेको आहे उहो 1000 एकड़ उन इलाइक़े जी 1000 एकड़ उन ज़िले जी 1000 हुन जी, ही सभु छा आहे? ही मज़ाक़ आहे हिकिड़ो सिंध सां। ऐं सिंध ही सभु चीज़ूं सिंधीअ सां छो, या सिंधी माण्हूअ सां छो, आम जेको हारी आहे उन सां छो, जेको आम जेको मज़दूर माण्हू उन सां छा, उन जो छा थींदो? अनसर्टिनिटी अभी हमें नज़र आ रही है। ये नहीं होना चाहिए, और इसलिए है क्योंकि आगे पता नहीं है कि जो पीछे करवा रहे हैं इंतखाबात वो किस मोड़ पर ले जाएंगे, किस वक्त क्या होगा। तो अभी सिंध के हवाले से तो आप देख रहे हैं अलाइंसेस बन रहे हैं, और आई थिंक अलाइंसेस बनने का वजह यही है कि क्योंकि पीपल्स पार्टी की हुकूमत रही है पिछले 15 साल से सिंध में, तो उनके खिलाफ आई थिंक एक माजी में भी तो इत्तेहाद बने थे, वो भी नाकाम हुए हैं, और ये भी पता नहीं कितना कामयाब होगा। कहते तो हैं कि हम PMLN इस दफ़ा बड़ी ज़ोर और शोर से आई है इनके साथ, और यहाँ पे इत्तेहाद बना रहे हैं, और इसीलिए बनते हैं ये इत्तेहाद के जो पॉलिटिकल पार्टीज़ हैं उनको कमज़ोर किया जाए एक तरह से,
اور میں بھی جو ان کی ہیجمنی ہے وہ کہتے ہیں کہ ان کو ہمیں ختم کرنا ہے. تو پنجاب میں تو آپ کو پتہ ہے PMLN کی وہاں رہی ہے ہیجمنی, تو وہاں تو صحیح ہے لیکن دوسری جگہ غلط ہے. تو میرے لیے تو یہ ہے کہ انتخاب ہوئیں, جیسے بھی ہوں, غلط ہوں صحیح ہوں, لیکن انتخاب وقت پر ہوں, کیونکہ اس سے آپ کا جو اس وقت نظام ہے وہ بہت زیادہ سفر کرے گا اگر انتخابات نہیں ہوں گے. ہم پاکستان جس موڑ پر کھڑا ہے, جس ڈھچے پر کھڑا ہے اس وقت, یعنی ہمارے اکانومی بالکل گر چکی ہے اور امپلائمنٹ نہیں ہے, لوگ بے تحاشا لوگ ملک چھوڑ کر جا رہے ہیں کیونکہ ایک اتنی انسرٹنٹی پیدا ہو گئی ہے پچھلے 1.5-2 سال میں. تو وہ اگر انتخابات ہوئیں گے تو شاید کچھ ایک جو بنے گا ایک ماحول وہ بہترائی کی طرف جائے گا. لیکن میں تو سمجھتی ہوں کہ لوگوں کو آنا چاہیے, ووٹ ڈالنا چاہیے, چاہے جو بھی پولیٹیکل پارٹی کو دیں. नाज़रीन, कराची डायरीअ में अॼु पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि. मेयर कराची आजिज़ धामरा सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे. उन सां गॾोगॾु वकील बिरादरी आहे पंहिंजी, उन्हनि सां बि सीनियर सहाफ़ियुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे. जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा टाउन चेयरमैन आहिनि, पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे. तोड़े जो आज़ादु उम्मीदवार आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे. उन ख़ासि करे पीपल्स पार्टी जो चवणु आहे त जेकी चूंडूं थियण वञनि पियूं उन्हनि ते हुननि तयारी मुकमल करे छॾी आहे, पर लॻे ईअं थो त हीअ चूंडूं जेका मुलतवी कराइण जी हिकिड़ी साज़िश कई पई वञे. जेकॾहिं नून लीग तोड़े जो GDA जेकॾहिं अदालत में वेंदा त रंडकूं ज़रूरु ईंदियूं, पर उन बावजूद बि सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते चूंडूं थींदियूं. पाकिस्तान पीपल्स पार्टी मुकमल तौरु चूंडुनि जी जेका तयारी आहे उन्हनि करे छॾी आहे. जलसा जेके आहिनि उन्हनि जा वक़्तनि ब वक़्तनि मुख़्तलिफ़ जेका शहरनि में उहे थियनि पिया. आज़ादु उम्मीदवार आहिनि, उन्हनि जो बि चवणु आहे त हीअ हिकिड़ी साज़िश आहे. चूंडूं जेके आहिनि उहे वक़्त ते थियणु घुरिजनि. PTI सां गॾु वकीलनि जो बि चवणु आहे त क़ानूनी तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त हिन वक़्तु जेके चूंडूं आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जो ऐलान आहे, उन ते अमल कराइणु रियासत जो कमु आहे, निगरान हुकूमत जो कमु आहे, त उन ते इम्प्लीमेंट कराए ऐं चूंडूं जेके आहिनि उहे करायूं वञनि. हाणे जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं, ॾिसिजे त उन्हनि चूंडुनि में केरु सोभ हासिलु करे थो. आया जेकॾहिं नून लीग तोड़े जो GDA जेकॾहिं अदालतुनि में वञनि था त अदालतुनि में ज़ाहिर आहे उन्हनि में उहो टाइम लॻंदो. टाइम लॻण खां पोइ छा उहे चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी थी सघंदियूं, इहो त हिकिड़ो वक़्तु ॿुधाईंदो. जेकॾहिं आम चूंडूं थियनि थियूं पियूं त केरु थो सोभ माणे. हिन वक़्तु सभु पार्टियूं जेके आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी कोशिशि में आहिनि. कुझु अॻुवान जेके आहिनि उहे हिकु पार्टी खां ॿी पार्टीअ में उहे शामिलु थींदे पाण खे नज़र अचनि था पिया. उनखां पोइ जेके इतिहाद ठाहिया विया आहिनि, इहे इतिहाद माज़ीअ में बि केतिरा ई इतिहाद ठहिया, नव सितारा ठहिया, साइकिल इतिहाद ठहिया, ॿिया केतिरा ई जेके आहिनि उहे इतिहाद ठहिया, पर उहे नाकाम थिया. जेकॾहिं हाणे इहे इतिहाद ठहनि था त उहे वक़्तु ई ॿुधाईंदो त केतिरे हद ताईं काराइता साबित थी सघनि था. कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजनाणी खे ॾींदा इजाज़त. अल्लाह भाई.